वताए फ़क़ीर जो हिकु वधीक दिलचस्प किस्सो छुटी पियो सुम्हणी जे सूरनि खां। ॻाल्हि खे मुकमल तौरु सम्झण जे लाइ वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा। वतायो फ़क़ीर जंहिं मस्जिद में निमाज़ पढ़ंदो हो, तंहिं मस्जिद जो मौलवी सुम्हण जी निमाज़ तमामु डिघी करे पढ़ाईंदो हो। तंहिं करे वताए समेत खोड़ सारा ॻोठ वारा तंग थी पवंदा हुआ। हिकु भेरे ॻोठ जे कुझु माण्हुनि वताए खे अची ॿुधायो त अदा वताया, राति फिलाणो हमराह वीचारो हिन दुनिया मां गुज़ारे वियो आहे। वताए फ़क़ीर पुछियो त अदा कहिड़ो हमराह गुज़ारे वियो आहे, संदसि को पार पतो को निशान पतो त ॿुधायो। हुननि हमराहनि वताए फ़क़ीर खे चयो त वताया, तुंहिंजे भर में बीही जेको चाचो निमाज़ पढ़ंदो हो, उहो वीचारो गुज़ारे वियो आहे। वताए फ़क़ीर चयो त चङो थियो, छुटी पियो सुम्हणी जे सूरनि खां। साथियो, उम्मीद आहे त हिन किसे जो मक़सदु तव्हांखे समझ में अची वियो हूंदो। वधीक वीडियो जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा।